अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। हिकु दफ़ो ॿीहर गुफ़्तगू कंदासूं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे जेका छिकताण वारी सूरत हाल पैदा थी आहे ऐं हिंदुस्तान जी अदावा त हुन पाकिस्तान जे अंदरि सर्जिकल स्ट्राइक कई आहे, जॾहिं त पाकिस्तानी इख़्तियारनि उनखे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो आहे। सूरत हाल ते गुफ़्तगू कयूं था। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि मुल्क जा सीनियर दानिश्वर नामेरा तर्जुमेगार प्रोफेसर डॉक्टर हसन अस्करी रिज़वी साहब। डॉक्टर साहब, ये जो आज सूरत हाल डेवलप हुई है, इसको आप किस तरह एनालाइज करते हैं? देखिए, इसमें सूरत हाल ये है कि इंडिया पाकिस्तान पे हर किस्म का डिप्लोमेटिक और मिलिट्री प्रेशर रखना चाहता है, शॉर्ट ऑफ वॉर, कि वॉर डिक्लेयर ना करे लेकिन मिलिट्री प्रेशर रखे। तो इसलिए आज जो कार्रवाई हुई है, जो कि इंडिया से सर्जिकल स्ट्राइक कह रहा है, लेकिन जो उसके एविडेंस है वो तो ट्रेडिशनल लाइन ऑफ कंट्रोल पे एक्शन हमें नजर आता है, जो रवायती तौर पे वक्तन फवक्तन होता रहता है। तो बुनियादी तौर पर ये अपनी पब्लिक ओपिनियन को सेटिस्फाई करने के लिए कि वो इस काबिल हैं कि पाकिस्तान के खिलाफ एक्शन लें, और यही चीज़ उन्होंने आज लाइन ऑफ कंट्रोल पे जो है वो दिखाई है। लेकिन आज एक अहम इजलास हुआ, नरेंद्र मोदी ने खुद उसको प्रिजाइड किया, उसके बाद ये क्लेम सामने आए। इजलास तो बिल्कुल है और काफी मुख्तर इजलास वो हुआ है। वो बुनियादी तौर पर यही तो चीज है कि उन्होंने अब ये दिखलाना है कि पाकिस्तान को फौजी सजा दे सकते हैं। ये एक लिहाज से डेंजरस भी होता है, क्योंकि बाज दफा आप जो कार्रवाई करते हैं वो कंट्रोल से बाहर भी निकल सकती है। लेकिन कोशिश उनकी यही है कि डिप्लोमेटिक प्रेशर हो, कोई फौजी प्रेशर हो, 2002 वाला सिचुएशन गालबन वो दोबारा क्रिएट करने की कोशिश करेंगे, जब फोर्सेस बॉर्डर पे थी और दरमियान में फायरिंग भी हुई, लेकिन ये है कि वो एस्केलेट जो है वो नहीं हो सकी। तो इस दफा भी गालबन शायद इंडिया की यही कोशिश है। अच्छा, ऐसा क्या हुआ है कि पठानकोट के मामले पे जो रद्द अमल था और जो उड़ी के बाद का रद्द अमल है, उसमें जमीन आसमान का फर्क है? देखिए, मेरा ख्याल है इसकी वजह ये है कि मोदी पे प्रेशर डोमेस्टिकली इसलिए ज्यादा है कि उसने बहुत गुफ्तगू की है इलेक्शन से पहले पाकिस्तान के खिलाफ, और उनकी हुकूमत काफी जोर देती रही है कि हम सजा देंगे, हम ये करेंगे, लेकिन किया कुछ नहीं। तो उसकी वजह से अब प्रेशर जो है पहले से बहुत ज्यादा है डोमेस्टिक। तो ये डोमेस्टिक फैक्टर्स हैं जिनकी वजह से वो पाकिस्तान के खिलाफ कार्रवाई जो है वो कर रहा है, पब्लिक ओपिनियन को सेटिस्फाई करने के लिए, अपनी क्रेडिबिलिटी कायम करने के लिए। तो डोमेस्टिक पॉलिटिक्स की ज़रूरियात हैं, जिसकी वजह से वो ये कार्रवाई करके अभी और भी इक़दाम डिप्लोमेटिक वो पाकिस्तान के खिलाफ जो है वो करेंगे, और हो सकता है फोर्सेस को मोबिलाइज करके बॉर्डर के करीब ले आए। तो फिर पाकिस्तान वही करेगा जो 2002 में था, कि पाकिस्तान ने ट्रूप्स मोबिलाइज किए और बाद में न्यूक्लियर वेपन भी मोबिलाइज किए। अच्छा, आपके ख्याल में ये जो जॉन केरी के हवाले से खबरें आई कि उसमें सुषमा स्वराज के साथ बातचीत की है, अमेरिकन क्या चाहते हैं इस मसले पर? देखिए, वो मैसेजिंग अमेरिका की तरफ से चल रही है रिस्ट्रेन की। अमेरिका हमेशा रिस्ट्रेन की एडवाइस करता है, और चूंकि उनका ख्याल ये है कि इस वक्त इंडिया अग्रेसिव मूड में है, तो लिहाजा वो इनको एडवाइस यही कर रहे हैं कि इस किस्म की कार्रवाई ना करें जिससे कि टेंशन हो या कोई और खतरा जो है, जंग का खतरा जो है वो पैदा हो। तो एक इंटरनेशनल प्रेशर तो इंडिया पे, पाकिस्तान पे भी होगा, लेकिन इंडिया पे ज्यादा है, क्योंकि इस वक्त इंडिया ज्यादा अग्रेसिव मूड में है। और इंडिया ने कम से कम आज एडमिट तो किया है कि कार्रवाई उन्होंने की है, वरना तो वो मानते भी नहीं थे कि लाइन ऑफ कंट्रोल पे झगड़ा वो शुरू करते हैं। उनका ख्याल कहते ये थे कि पाकिस्तान शुरू करता है। तो इस तरह जो अग्रेसिव मूड ज्यादा होने की वजह से अमेरिका और बल्कि और भी यूरोपीय ममालिक जो है इंडिया पे रिस्ट्रेन की एडवाइस करेंगे। अच्छा, क्या आगे इंडिया के पास ऑप्शंस क्या हैं, वो आगे क्या कर सकता है? देखिए, इंडिया के पास यही ऑप्शन है जो वो इस्तेमाल कर रहा है। लाइन ऑफ कंट्रोल पे एक्टिविटी कर सकता है, बॉर्डर पे फोर्सेस को जिस तरह 2002 में लाया था उसी तरह वो ला सकता है। डिप्लोमेटिक इंटरेक्शन को डाउनग्रेड कर सकता है, एम्बेसी के स्टाफ को कम कर सकता है, और ट्रेड या इकोनॉमिक इंटरेक्शन को बंद कर सकता है।
लेकिन उसमें नुकसान ये होगा कि जैसे ही ये टेंशन बढ़ेगी, जो इंडियन इकोनॉमी है, जो इंटरनेशनल सिस्टम से ज़्यादा जुड़ी हुई है, उस पे उसके मनफी असरात होंगे। पाकिस्तान पे इतने ज़्यादा नहीं होंगे, क्योंकि पाकिस्तान की इकोनॉमी इस तरह इंटरनेशनल लेवल पे जुड़ी हुई नहीं है। यहाँ मल्टी नेशनल कॉरपोरेशन इतनी नहीं है जितनी कि हिंदुस्तान में है। तो ये कंस्ट्रेंट, इंटरनल इकोनॉमिक कंस्ट्रेंट भी बन जाएगा इंडिया में। बड़ी मेहरबानी डॉक्टर साहब, आपने हमें ज्वाइन किया। नाज़रीन, गुफ्तगू तां ॿुधी प्रोफेसर डॉक्टर हसन अस्करी रिज़वी साहब जेके असां सां गॾु हुआ। इंतहाई अहम मौज़ू आहे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे हवाले सां जेका जंग वारी सूरत हाल थी वई आहे, बल्कि हिकु तरफ़ सां ॾिठो वञे त हिंदुस्तान जे पारां उनखे सर्जिकल स्ट्राइक जो नालो ॾेई ॼण चओ त जंग जो आगाज़ कयो वियो आहे। पाकिस्तान जे पारां हिकिड़े मैच्योर रिस्पॉन्स आयो आहे। पाकिस्तान जो इहो चवणु आहे त इहो जेको मौक़ुफ़ आहे हिंदुस्तान जो, इहो दरअसल हू पंहिंजे जेको अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कनि था, पंहिंजी मीडिया खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कनि था, छाकाणि त हेल ताईं जेको सर्जिकल स्ट्राइक जी दावा कई वई आहे, उहा सर्जिकल स्ट्राइक कीअं आहे, छा हिंदुस्तान जी जेका आहे एयरफोर्स इस्तेमालु थी आहे पाकिस्तान जे सरहदुनि जे अंदरि, उहा आई आहे या ॿिए कंहिं तरह सां थियो आहे, उहे कीअं माण्हू अंदरि आया ऐं अंदरि अचण खां पोइ हुननि कहिड़ी इलाइक़नि में कार्रवाई कई, कहिड़ा जेके आहिनि उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि खे टारगेट्स हुआ, उन्हनि जी इंटेलिजेंस कीअं थी। इहे समूरा उहे सवाल आहिनि जिन जे बारे में हिंदुस्तान खे जे अथॉरिटीज़ इन ते को बि जवाबु ॾियण लाइ तयारु कोन्हे। हुननि जी हिकिड़ी ठली दावा आई आहे त असां सर्जिकल स्ट्राइक कई आहे। सर्जिकल स्ट्राइक जो मतिलबु इहो थिए थो त हुननि खे का ॻुझी मालूमात हुजे, कंहिं पंहिंजो ठिकाणे जी मालूमात हुजे, कंहिं तनज़ीम जे हेडक्वाटर जी मालूमात हुजे, अहिड़ी का ॻुझी मालूमात हुजे जंहिं ते हू हमिलो कनि ऐं उहो हमिलो कीअं थियो, उहो हमिलो पंहिंजो जहाज़नि जे थ्रू थियो, उनजे एयरफोर्स इस्तेमालु कई वई, या के माण्हू जेके ट्रूप्स हुननि हेल्ड कश्मीर जे अंदरि हेल्ड कश्मीर मां पाकिस्तान जे इलाइक़नि में लाथा, कीअं थियो। इहो हिकिड़ो एॾो बुनियादी मसइलो आहे जंहिं ते हिंदुस्तान जी मीडिया जेका आहे उहा पंहिंजी अथॉरिटीज़ खां सवाल पुछण जे बजाए धड़ाधड़ जेको आहे हिकिड़ो शोर मचाए रही आहे। पाकिस्तान जे पारां बिल्कुलु वाज़े पैगाम आयो आहे ऐं मां सम्झां थो त हिकिड़ो मस्बत पैगाम आयो आहे पाकिस्तान जे पारां। पाकिस्तान हिन सॼे मामले में हू हंगामो या तकड़ करण जे बजाए पाकिस्तान मेच्योरिटी सां उन सॼे मामले ते सिंपल चयो आहे त इहा जेका दावा आहे इहा कूड़ी आहे, ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान इहो बि चयो आहे त पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जे हवाले सां मुकमिल तरह ते तयारु आहे ऐं पाकिस्तान हर क़िस्म जे एग्रेशन यानी अगराई जो भरपूर मुक़ाबिलो करण जी सलाहियत रखे थो। यकीनी तौर ते जीअं डॉक्टर हसन अस्करी रिज़वी साहब पाण खे ॿुधायो पए त 2002 में बि इहा सूरत हाल थी हुई जॾहिं हिंदुस्तान जी पार्लियामेंट ते हमिलो थियो। उन वक़्तु हिंदुस्तान पंहिंजा ट्रूप्स जेके आहिनि उहे मूव कया हुया, उनजे जवाब में पाकिस्तान बि पंहिंजा ट्रूप्स मूव कया हुया ऐं ॿिन्ही पासे सरहदुनि ते फ़ौजूं अची वेही रहियूं ऐं उनखां पोइ पाकिस्तान न सिर्फ़ु पंहिंजा ट्रूप्स मूव कया हुया पर पाकिस्तान पंहिंजा न्यूक्लियर एसिड्स जेके आहिनि उहे बि मूव कया हुया, जंहिंखां पोइ हिंदुस्तान खे इहो लॻो त हीउ जेको इहो तसवुरु करे थो त पाकिस्तान हिकु नंढिड़ो मुल्क आहे, तंहिंजे करे हू पाकिस्तान सां का खौंस करे सघे थो, पाकिस्तान जे मथां ख़िलाफ़ु का अगराई करे सघे थो, पर पाकिस्तान हुनखे वाज़े नमूने सां ॿुधायो त पाकिस्तान हिकिड़ो न्यूक्लियर ताक़त रखंदड़ मुल्क आहे, तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जी का बि जेका मुहिम जोई आहे उहा हिंदुस्तान जी ॻिची में पइजी सघे थी। इहा हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि आहे ऐं त ॿिनि न्यूक्लियर स्टेट्स जे विच में एॾी जेका आहे छिकताइण वारी सूरत हाल न थियणु घुरिजे ऐं पर हिंदुस्तान जे पारां बार बार इहो चयो वञे थो, हालांकि पाकिस्तान जेको आहे वाज़े चयो आहे त जेका दहशतगर्दी जो मसइलो आहे, दहशतगर्दी जो सभ खां वॾो विक्टम पाकिस्तान आहे, सभ खां वॾो शिकार पाकिस्तान आहे। पाकिस्तान जा हज़ारे जेके आहिनि पंहिंजो जेके आहिनि फ़ौजी उन दहशतगर्दी जो ख़ार्ज थी चुका आहिनि, पाकिस्तान जा हज़ारे सिक्योरिटी ऑफिशल्स उनजो ख़ार्ज थी चुका आहिनि, लखें जेके आहिनि पाकिस्तान जा शहरी जेके आहिनि उहे मस्जिदनि में, इमाम बारगाहुनि में, रोडनि रस्तनि ते उन दहशतगर्दी जो शिकार थी चुका आहिनि। तंहिंजे करे हीअ जेका दहशतगर्दी जो मसइलो आहे उहो पाकिस्तान उहो बिल्कुलु वाज़े चवंदो रहियो आहे त पाकिस्तान उनजो सभ खां वॾो शिकार आहे, तंहिंजे करे हू चाहे थो त हिन ख़िते मां दहशतगर्दी ख़तमु थिए, पर उन दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ जेके बुनियादी मामला आहिनि उहे मामला हल करण खां सवाइ दहशतगर्दी जो ख़ात्मो हिन ख़िते मां नथो थी सघे। बिल्कुलु ईअं ई जीअं अफ़गानिस्तान जो मामिलो जेसिताईं हल नथो थिए उते जेकॾहिं का हिकिड़ी ताक़तवर हुकूमत नथी अचे जेका अची
पंहिंजे अवाम सां इंटरेक्शन करे हिकिड़ी प्रॉपरली डेमोक्रेटिकली इलेक्टेड गवर्नमेंट हुजे जंहिंमें अवाम जो विसाह हुजे, अवाम में उन गवर्नमेंट जो विसाह हुजे, उहा जेसिताईं हुकूमत नथी अचे ऐं अमेरिका जे कंधे कुल्हनि ते वेही हिकिड़ी जेके कठपुतलियूं हुकूमतूं करज़ई ऐं उनखां पोइ हाणे जेका अशरफ गनी जी हुकूमत आहे जेके बिल्कुलु अमेरिका जे कुल्हे ते वेही जेको आहे उहे ऑपरेट कनि था पिया, छाकाणि त अॼु बि जेकॾहिं उन्हनि मां इहे अमरीकी जेका आहे फ़ौजूं मुकमिल तौर ते निकिरी वञनि त शायदि हू काबुल खां ॿाहिरि शायदि हुकूमती अहलकार निकिरी बि न सघनि। साॻी सूरत हाल कश्मीर जे बारे में आहे त कश्मीर बि हिकिड़ो वॾो कॉन्फ्लिक्ट जो हिकिड़ो सबबु आहे ऐं पाकिस्तान हर वक़्तु इहो मुतालबो कंदो रहे थो त कश्मीर जे मसइले खे जेको आहे यूनाइटेड नेशन्स जे रेज़ोल्यूशन जे मुताबिक़ हल कयो वञे, पर हिंदुस्तान जी जेका उन मामले ते पंहिंजी जेका होड़ आहे ऐं ज़िद आहे ऐं तकरार आहे उहो चए थो त न कश्मीर असांजो अटूट अंग आहे, अणटुट अंग आहे। इहो जेको मौक़ुफ़ आहे हिंदुस्तान जो उहो बिल्कुलु यूनाइटेड नेशन्स जे उन्हनि जेके करारदादुनि जे बिल्कुलु उबतड़ आहे, जंहिंमें इहो वाज़े लिखियलु आहे त कश्मीरनि खे हक़ रायदेही मिलणु घुरिजे, यानी प्लेबिसिट जो उन्हनि खे हक़ु मिलणु घुरिजे। बदकिस्मती सां आलमी सियासी ताक़त जा मोहरा ताक़तवर मुल्क जेके हिन सॼे मामले खे सम्झनि चङी तरह था पर उहे पंहिंजे सियासी मफ़ादनि जे करे इन ख़िते जे अंदरि उन मामले ते इंसाफ़ जी निगाह सां अॻिते नथा अचनि। बहरहाल नरेंद्र मोदी जे अचण खां पोइ जेको हिंदुस्तान जो मौक़ुफ़ रहियो आहे पाकिस्तान जे बारे में ऐं ख़िते जे बारे में उहो काफ़ी घणो ख़ौफ़नाक आहे ऐं उन ख़ौफ़नाक जी नाके जी कैफ़ियत जेका आहे उहा इहा आहे त पाकिस्तान सां हू मुसलसल जेको आहे उहो जेको हुनजो रवैयो आहे उहो एग्रेसिव रहियो आहे। जॾहिं हू बांग्लादेश वियो उते हुन वाज़े नमूने सां ऐलान कयो ऐं पहिरें कंहिं भारतीय हुकुमरान जे तरफ़ां इहो एतिराफ़ी बयानु हुयो त 71 में पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेको साज़िश थी जंहिंमें पाकिस्तान खे टोड़ियो वियो, नरेंद्र मोदी जो चवणु हुयो त हिंदुस्तान जे फ़ौजियुनि उन में किरदारु अदा कयो हो। हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त नरेंद्र मोदी जो उहो बयानु जेको हुयो उहो ई काफ़ी हुयो हिंदुस्तान जे ख़िलाफ़ु एक्शन करण जे लाइ। ऐं जेकॾहिं दुनिया में यूनाइटेड नेशन्स हिकिड़ी ताक़तवर जेकॾहिं को इदारो हुजे हा त शायदि नरेंद्र मोदी खे उन ऐं हिंदुस्तान खे उन हिकिड़े बयान जे जवाब में बि पंहिंजो झले पिए सघिजो। पर हाणे जॾहिं हीअ सूरत हाल थी आहे उन सूरत हाल में असांखे नज़र इहो थो अचे त हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे हिंदुस्तान जेका आहे उहो चाहे थो त माहौल गरम थिए ऐं उन माहौल गरम करण मां हू छा फ़ाइदो वठणु चाहे थो इहो ज़ाहिर आहे उनखे डोमेस्टिक सियासत जे अंदरि मक़ामी सियासत जे अंदरि जेके शिकस्तूं आयूं जेका बिहार जे इलेक्शन में ऐं ॿियनि इलेक्शन्स में जेके नरेंद्र मोदी खे शिकस्त आई ऐं उनखां पोइ जेको मुसलसल जेको उते नरेंद्र मोदी जो ग्राफ किरंदड़ हुयो जंहिंजे छाकाणि त हुन ते उते उन वक़्तु जेके मुस्लमाननि सां ऐं दलित सां यानी जेका आहे ईसाइनि सां जेको उन वक़्तु जेका इंतिहा पसंदि हिंदुनि जी रविश हुई ऐं उन ते हुकूमत जेका आहे मुकमिल तरह ते ख़ामोश हुई, उन जे जवाब में जेको हिंदुस्तान जे अंदरि रद्द अमल पैदा थियो, उन रद्द अमल जे करे जेको मोदी जो ग्राफ किरियो, मोदी पंहिंजे उन ग्राफ खे अॻिते वधाइण लाइ अॻिते अॻभरो करण लाइ हीअ समूरा मामला करे पियो। उन सां गॾोगॾु यकीनी तौर ते ॿियो अहम मसइलो आहे पाकिस्तान बार बार इहो चए थो त जेको पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर आहे उहो ॼण चयो त हिन ख़िते जे अंदरि सॼी मामलात जी जेका नोयत खे उहो तब्दील करे छॾींदो, छाकाणि त पाक भारत पाक चाइना जेको इक़्तिसादी कॉरिडोर आहे उन सां सॼी दुनिया जे ट्रेड जो रूट जेको आहे उहो पाकिस्तान उनजो महवर ऐं मर्कज़ थी वेंदो ऐं जेका ऐं ख़ुदि चाइना जी जेका एक्सेस आहे अफ्रीका खां वठी दुनिया ताईं उहा जेका डायरेक्ट थी वेंदी। जेका ॻाल्हि न सिर्फ़ु हिंदुस्तान लाइ नापसंदि आहे पर उहा ॻाल्हि अमेरिका खे बि एतिरी घणो पसंदि कोन्हे। तंहिंजे करे अमेरिका तोड़े हिंदुस्तान पाकिस्तान जे अंदरि जेको इहो ट्रेड रूट वारो जेको इहो मामिलो आहे उनखे डिस्टर्ब करण लाइ इन क़िस्म जूं हरकतूं कंदा रहनि था। बहरहाल हीअ सॼी सूरत हाल आहे ऐं इन मंज़रनामे ते जेको हिंदुस्तान जे पारां जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा हरबा जेके इस्तेमालु कया वञनि था, जेके साइकोलॉजिकल हरबा इस्तेमालु कया वञनि था, उहो इहे ख़बरूं कॾहिं था फैलाइनि त जेको इंडस वाटर ट्रीटी आहे उन ते जेको आहे उहो यकतरफ़ा अमल करणु बंदि कंदा ऐं पाकिस्तान जो पाणी बंदि करे छॾींदा, कॾहिं ही सर्जिकल स्ट्राइक वारा जेके बयान अची था वञनि,
इन तरह जूं ॿियूं जेके हरकतूं आहिनि उहे हिंदुस्तान जे पारां थियनि पियूं, पर बहरहाल हिंदुस्तान जेतिरो वॾो मुल्क आहे उनखे जंहिं ज़िम्मेवारी सां इन्हनि समूरनि मामलनि खे ॾिसणु घुरिजे उहो सम्झ में कोन पियो अचे। हालांकि पठानकोट हमले खां पोइ पाकिस्तान वाज़े लफ़्ज़नि में चयो त हिंदुस्तान जी हर तरह जी मदद कई वेंदी ऐं मुमकिन हद ताईं पाकिस्तान उन सिलसिले में हिंदुस्तान जी मदद पिणु कई, जंहिंजो इतराफ़ हिंदुस्तान जा वज़ीर ऐं वज़ीर अज़म ताईं सभई माण्हू करे चुका आहिनि। ऐं तव्हां ॾिठो त पठानकोट जे हमले खां पोइ केतिरे अरसे ताईं पाकिस्तान जॾहिं उनजी मदद कंदो रहियो तहक़ीक़ जे हवाले सां, तंहिंखां पोइ जेको आहे नरेंद्र मोदी वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ सां मिलणु रायवंड अची पहुतो। इहा सॼी जेका आहे जेको तसलसुल आहे वाक़िअनि जो उहो ॿुधाए थो त हिंदुस्तान खे पाकिस्तान खां का घणी जेका आहे शिकायत न आहे ऐं जेके शिकायतूं आहिनि उन ते पाकिस्तान उन सां हर तरह जो तावन करण लाइ तयारु आहे। उन सां गॾोगॾु ॿी जेका अहम ख़बर आहे, अॼु जेको आहे हिंदुस्तान जे अंदरि पाकिस्तानी जेको हाई कमिश्नर आहे उन खे जेको आहे थ्रेटनिंग कॉल्स मिलियूं आहिनि, यानी उनखे धमकी आमेज़ फ़ोन अचनि था त हू उनखे ऐं उनजे ख़ानदान जे लाइ जेको उते ख़तरो पैदा थी वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि हुन इंडियन अथॉरिटीज़ खे ॿुधाए छॾी आहे, छाकाणि जनेवा कन्वेंशन तहत इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त उहे समूरनि मुल्कनि जे सफ़ीरनि खे पंहिंजो उते तहफ़ुज़ फ़राहम कनि। बहरहाल इहा सॼी सूरत हाल आहे। उन सॼी सूरत हाल ते में जेको पाणी वारो मसइलो आहे, इंडस वाटर बेसिन ट्रीटी वारो मसइलो आहे, उन ते गुफ़्तगू कंदासूं। पर नाज़रीन फ़िलहाल वठूं था वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था पाकिस्तान ऐं भारत जे लाॻापनि ते ऐं वक़फ़े खां पहिरियां असां गुफ़्तगू करे रहिया हुआसीं जंहिंमें प्रोफेसर डॉक्टर हसन अस्करी रिज़वी साहब हुआ। अॼु जेको हिंदुस्तान जी सर्जिकल स्ट्राइक्स वारी दावा हुई उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई ऐं हिंदुस्तान हिन सॼे कन्फ्लिक्ट जे अंदरि सभ खां वॾो जेका पाकिस्तान लाइ जेका सूरत हाल पैदा कई आहे उहा आहे पाणी जी सूरत हाल, जेका जंहिं ते पाकिस्तान जे वज़ीर अज़म खां वठी पाकिस्तान जे समूरनि इख़्तियारनि जेको आहे उहो उन हवाले सां पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो आहे। ऐं पाकिस्तान जो वफ़द वॉशिंगटन में वर्ल्ड बैंक जे पंहिंजो ऑफिस बि वियल आहे, उते हुननि मुलाक़ातूं बि कयूं आहिनि। इंडस वाटर ट्रीटी जेका आहे जंहिंमें जेका 1960 में थी ऐं जंहिंमें 3 दरिया हिंदुस्तान जे हवाले थिया, 3 दरिया पाकिस्तान जे हवाले थिया, उन सॼे पस मंज़र ते ॻाल्हाईंदासीं। उन ट्रीटी जा जेके मुख्य नुक़्ता आहिनि उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। जेको प्रोग्राम में हाणे हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नामे वारे पाणी माहिर अॻूणे सेक्रेटरी इरीगेशन जनाब इदरीस राजपूत साहब। साईं अस्सलाम वालेकुम। राजपूत साहब, हिंदुस्तान पाकिस्तान जा मामला काफ़ी कशीदा थी विया आहिनि। हिंदुस्तान उन सॼे मामले में पाणी जे हवाले सां जेका थ्रेट ॾिनो आहे त उते इहा कंसिडरेशन आहे त भई पाकिस्तान जो पाणी बंदि कयो वञे, इंडस वाटर ट्रीटी जेका आहे उन खे वायलेट कयो वञे। इन ट्रीटी जो थोरो पस मंज़र ॿुधायो ऐं उनमें कहिड़ियूं शयूं तइ थियल आहिनि त पोइ जीअं पाण गुफ़्तगू अॻिते वधाए सघूं। बेसिकली तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान इंडिपेंडेंट या आज़ादु थिया त लाइन डिवाइडिंग लाइन या जेके विरहाईंदड़ लीक हुई सा अहिड़े नमूने में थी जंहिंमें हेड रेगुलेटर वाहन जा उहे जिन दरियानि ते रावी सतलज ब्यास ते से इंडिया ॾे हले विया ऐं वाह जेके आहिनि से असां ॾे हले विया। उन वक़्तु असांखे ख़दशो हो त भई थी सघे थो सुभाणे को पाणी बंदि करे। उन वक़्तु असांखे उन जे सिलसिले में कुझु क़दम खणणो हो, पर उन ज़माने में छाजे करे पंजाब वारा माण्हू गॾियल हुआ, हुननि पंहिंजी लेवल ते इशू रेज़ कयो। सरदार स्वरण सिंह जेको पोइ प्राइम मिनिस्टर पंहिंजो फॉरेन मिनिस्टर थियो हिंदुस्तान जो, उन ज़माने में हो पंजाब जो इरीगेशन मिनिस्टर हो। उन खे चवनि त साईं असांजो पाणी जो छा थींदो, चए त पाणी त छा आहे, भरावंदा पाणी कौन रोक सघंदा आहे, यानी ॿाहिरनि जो पाणी केरु थो रोके सघे। हाणे इन आसिरे ते भरावंदा पाणी केरु रोके सघे थो त हिननि हरू भरू उनखे एतिरो परसूं न कयो त ट्रिब्यूनल जी जेका डेट हुई आर्बिट्रेशन ट्रिब्यूनल जंहिंमें इशू रेज़ करे सघिजे थो तंहिंजी हुई 31 मार्च 1948। हाणे इन आसिरे में त भई पाणी छो बंदि कंदा या छाजे लाइ बंदि कंदा, हेड रेगुलेटर होॾे हले विया आहिनि त शायदि सिस्टम त हिते आहे। हुननि जेको आहे नेहरू तव्हांखे ख़बर आहे त कश्मीर जे लिहाज़ खां तमामु सेंसिटिव, उहो उन ज़माने में प्राइम मिनिस्टर हो ऐं उन जेको आहे सो मतिलबु जेको आहे सो बंदि करायो। उन चयो त टी हाणे आर्बिट्रेशन टाइम जो ख़तमु थियो
अहिड़ी ॻाल्हि कान्हे। तंहिंजे करे हुननि 3 दरिया जेके आहिनि जंहिंजा मुंहुं असांजा वाहन जा उतां पिया निकिरा, माधोपुर जेके आहिनि ॿियो हिकिड़ो बैराज हो उन फिरोज़पुर बैराज तां, उहे इंडिया ॾे हलिया विया, उतां असांजा वाह पिया निकिरनि। उन्हनि जेके हुन बंदि करे छॾियो, बंदि करे छॾियो त असांजे पासे जिन वाहन ते आबादियूं कंदा उते जेको प्रॉब्लम थी वियो, ॾाढी वाह घोड़ा थी वई। वाह घोड़ा थी वियो त उन महिल छा पिया करे सघूं? तव्हांखे ख़बर आहे त 1948 में पाकिस्तान जी पोज़ीशन छा हुई? असां वटि न को एतिरो माण्हू हुआ, न को जेको आहे एतिरो असुलु हो, न को ॿी का शइ विढ़ण जी वञण जी पोज़ीशन त का हुई कान। पर तंहिं हूंदे बि कश्मीर ते जीअं तव्हांखे ख़बर आहे त 48 में छेड़ो थियो हो, और उन में बि जेको आहे सो कामयाबी अहिड़ी न थी। सो उन पीरियड में असां छा कामयाबी इहा त थी, हीउ जेको असां वटि कश्मीर जो हिसो आहे इहो त असां 48 वारे हुन टग ऑफ वार में वरितोसीं, पर मतिलबु मेन जेको आहे मेन त जम्मू एंड कश्मीर वारो, जम्मू वारो इलाइक़ो त न वियो जो कैपिटल हो हुननि जो। बहरहाल अल्टीमेटली मतिलबु इहो थियो त असां छा कयूं? पोइ 4 मई 1948 ते पाकिस्तान वारा ओॾे विया ऐं चयूं बाबा असांजो पाणी था बंदि कयो। हुननि चयो पाणी त हुननि बंदि कयो, हाणे पंहिंजी शर्तुनि ते पाणी खोलींदा न। हुननि जेके आहिनि के शर्तूं लिखायूं त हीअं कंदासीं हूअं कंदासीं, अल्टीमेटली अहिड़े नमूने में शर्तूं लिखायूं जीअं पाणी जो झेड़ो जेको आहे रिकॉर्ड ते अची वञे। ठीकु आहे, उन खां पोइ हुननि पाणी खोले छॾियो। हाणे पाणी खोलण खां पोइ जेके आहिनि हाणे जॾहिं झेड़े वारी ॻाल्हि सूरत थी वई त पोइ त मां उहो चवनि पिया त भई असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं, असांजे हे शर्त आहिनि, असांजा हो शर्त आहिनि। अल्टीमेटली जेके आहिनि पाण सेटल न थी सघिया। इन विच में अमेरिका, तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका उन ज़माने में चीन जेको आहे थोरो वधे पियो, उनखे कंट्रोल करण लाइ इंडिया खे बूस्ट करणु पियो चाहे अमेरिका। त तंहिंजे करे उहो वर्ल्ड बैंक जे थ्रू इंडिया वारा टपी पिया ऐं जेको चवनि त भई असां तव्हां ठाह करायूं। सो इन में 5-6 साल जेके आहिनि से नेगोसिएशन या ॻाल्हियूं ॿोलियूं हलियूं ऐं जेको आहे सो उन ॻाल्हियूं ॿोली जे नतीजे में अल्टीमेटली जेको आहे 19 सेप्टेम्बर 1960 में कराची में इंडस बेसिन ट्रीटी जे माहिदे ते सही थियूं, जंहिंमें अयूब ख़ान सही कई ऐं हुन पासे खां कई सभु पंहिंजो नेहरू ऐं वर्ल्ड बैंक जो मिस्टर इलिफ जेको हुनजो चेयरमैन या चङो मुड़ुसो उन बि सही कई इन माहिदे ते। त माना माहिदो जेको आहे सो उन ते सभिनी सही कई। हाणे इहो माहिदो तव्हांखे ख़बर आहे त भई जेको आहे उन में जेको छा थियो, उन माहिदे में छा छा थियो? उन माहिदे में बेसिकली इहो थियो त असां वटि 33 मिलियन एकड़ फीट पाणी जेको आहे इन्हनि 3 दरियानि में सतलुज ब्यास रावी में अचे पियो। हुजण ई खपे त जेको असां ॾे पाणी हो पिया खणनि उहो हो खणनि, असांखे ॾियनि। पर हुननि नेगोसिएशन अहिड़े नमूने कयूं, चई साईं इंटीग्रेटेड सिस्टम आहे, तंहिंजे करे जेका आहे तव्हां हिन पासे डेवलप कयो था, हुननि जी बि एरिया आहे हो बि डेवलप कंदा, तंहिंजे करे 3 दरिया जेके आहिनि हिंदुस्तान खे ॾियो। माना 33 जा 33 मिलियन एकड़ फीट जेके आहिनि से इंडिया खे ॾिनऊं। इन 33 मिलियन एकड़ फीट मां 8 जेके आहिनि हो खणंदा, 9 जेके आहिनि सो हो खणंदा पंजाब वारा, असांजे पाकिस्तान वारा। बाक़ी जेको आहे सो सम्झो त 16 मिलियन एकड़ फीट असांजे सिंध ॾे ईंदो, उहो हाणे स्टॉप थी वियो। त सिंध जे लाइ बि जेको आहे क्रिटिकल पोज़ीशन थी। बहरहाल इन जे नतीजे में ईअं थियो त भई पाकिस्तान खे इंडिया जेको आहे रिप्लेसमेंट वर्क पाणी उन्हनि एरिया खे पाणी किथां अचे, जेके एरिया अॻे उन्हनि फिरोज़पुर ऐं माधोपुर तां फीड थींदियूं उन्हनि खे पाणी किथां अचे। उन्हनि खे चयूं त भई तव्हां जेको आहे सो तरबेला मंगला डैम ठाहियो, लिंक कैनाल ठाहियो, बैराज नवां ठाहियो ऐं उन खे रिप्लेसमेंट वर्क माना मुतबादिल जेको आहे पाणी जा बंदोबस्तु कयो। उन में इंडिया जेको आहे 60 करोड़ पाउंड 60 करोड़ 20 लख पाउंड रिप्लेसमेंट वर्क जे लाइ बि ॾिना। नुक़सानु इन जो इहो थियो त असां हो हली विया फ्लो ते, हुनखे पाणी वहिकिरो वारो मिले। असांखे हाणे स्टोरेज वारो आहे जेको सिल थो थिए त वरी असांखे डैम ठाहिणा पवंदा। पर बहरहाल हुननि पैसा ॾिना, एग्रीमेंट थियो। अच्छा, इन एग्रीमेंट जे सिलसिले में अयूब ख़ान खे सोढ़ो कयो ब्यूरोक्रेट्स, स्पेशली उन ज़माने में हिकिड़ो मसूद खद्दर पोश हो जेको तमामु कंहिंखां डिजंदो कोन हो, ICS हो, इंडियन सिविल सर्विस जो। उन ॻाल्हि कई, चई साईं हे कहिड़ो तव्हां फ़ैसिलो कयो आहे? सुवालु इहो त जेको आहे दरिया विराइबो आहे त उनजो पाणी विराइबो आहे की तव्हां दरिया विराए छॾिया? इहो त कॾहिं बि कोन थियो त दरिया त ईअं कोन विराइबा आहिनि। अयूब ख़ान चयो त चुप कर, जेकर तो ॻाल्हायो त मां तोखे शूट करे छॾींदुसि। हुन चयो त मूंखे 2 ऑप्शन हुआ। हिकिड़ो ऑप्शन इहो हो त मां इंडिया सां जंग कयां, ॿियो ऑप्शन इहो हो त मां सही कयां। मां पाण में जंग करण जी हिमत न सारी, तंहिंजे करे जेको आहे मां माहिदत सही कई। ग़लति आहे सही आहे मां जवाबदारी तो न खणा। अयूब ख़ान जेको आहे बाक़ाइदे चयो, पंहिंजे किताब में बि जेको आहे हुन जेको आहे लिखियो आहे फ्रेंड्स नास मास मास्टर में। सो हाणे मतिलबु इहो आहे बैकग्राउंड इन जो। अच्छा, नतीजो छा थियो? नतीजो इहो थियो त रिप्लेसमेंट वर्क ठहिया ऐं रिप्लेसमेंट वर्क किथे ठहिया? ख़ैबर पख्तूनख्वा में या पंजाब में। भई नुक़सानु त सिंध खे थियो, 16 मिलियन एकड़ फीट सिंध जो पाणी घटिजी वियो, उन्हनि खे कंपेसेशन। वरी डैम ठहण जे करे जेका असांजे सैलाब जी एरिया घटिजी वई, जेका आबादियूं घटिजी वयूं, उन खां
असांखे को कंपनसेशन या को पैसे जो फ़ाइदो सिंध खे कोन मिलियो। सॼो जेको रिप्लेसमेंट वर्क जो जेको ख़र्चु थियो या पंजाब में थियो या ख़ैबर पख्तूनख्वा में तरबेला डैम। अच्छा, हाणे हिंदुस्तान चए थो त हू जेको आहे इन ते यकतरफ़ा अमल रोके छॾींदा, इहो केतिरे हद ताईं पॉसिबल आहे? फयाज़, इन में सिचुएशन इहा आहे त ट्रीटी में को गारंटर आहे। ॿिनि मुल्कनि जेका ट्रीटी कई आहे उन में हिकिड़े टे मुल्क जेको आहे सो जेको वर्ल्ड पावर आहे उन गारंटी ॾिनी आहे। गारंटी ॾिनी आहे माना हाणे जेका अमेरिका या वर्ल्ड बैंक अमेरिका आहे न। वर्ल्ड बैंक अमेरिका न कई, पर इनडायरेक्टली वर्ल्ड बैंक केरु आहे? वर्ल्ड बैंक डायरेक्ट बि शइ माना इदारो आहे, अदारो जेको आहे सो वर्ल्ड मुल्क न आहे, इदारो आहे, अदारो आहे वर्ल्ड बैंक। वर्ल्ड बैंक जेको आहे सो गारंटी ॾिनी हुते सही कई आहे। इलिफ हुन ज़माने में चेयरमैन हुनजो वर्ल्ड बैंक जो, जंहिं सही कई आहे कराची में अची। फोटो बि तव्हां ॾिसंदव त जेको अयूब खान नेहरू जो फोटो आहे तंहिंमें इलिफ जेको वर्ल्ड बैंक वारो बि वेठो आहे। अच्छा, त मुंहिंजो मतिलबु आहे त हाणे जेको आहे सो मुआहिदे थियण खां पोइ सिचुएशन इहा आहे। तव्हां पुछा कई छाजे बारे में? त मां पुछा कई त हाणे हीउ जेको हिंदुस्तान यकतरफ़ा बंदि करे सघे थो, अच्छा हा, या उन ट्रीटी जे अंदरि जेको आहे उहो छा आहे? एग्रीमेंट में जेका ट्रीटी आहे उन में को अहिड़ो क्लाज या शिक कोन्हे जंहिंमें जेको आहे सो ट्रीटी खे को एब्रोगेट करे सघे थो, ख़तमु करे सघे थो। हुन में जेके आहिनि ॿ शिकूं आहिनि, हिकिड़ी आहे इन ॿई बल्कि इन जे बारे में आहिनि त जेकॾहिं तव्हां पाण में म्यूचुअली मॉडिफाए करणु चाहियो, तरमीम आणणु चाहियो ट्रीटी में, जीअं हाणे असां चऊं था त भई असांजो जेको आहे सो क्लाइमेट चेंज जे करे पाणी घटिजे थो पियो, तंहिंजे करे असां मॉडिफाए कयूं, त मॉडिफाए जी गुंजाइश आहे। बाक़ी टीटी खे एब्रोगेट करण जो जेको को क्लाज उन में कोन्हे। तंहिंजी माना टीटी जेका आहे ऑल द टाइम जे लाइ आहे, टीटी जेका आहे असां एब्रोगेट नथी थी सघे। इंडिया जे चाहे बि त भई टीटी एब्रोगेट करे थो, नथो करे सघे। पर हिंदुस्तान त हाणे चई छॾियो आहे हुते या कंसीडर कयो पियो वञे। असां उनखां पहिरियों बि ॾिठोसीं त वोलर ब्राज ॿिया टिया इन तरह जा मसइला असां केतिरा उथारियासीं त असां सां नाहक पियो थिए ट्रीटी मुताबिक़, पर उहे असांजा केस जेके आहिनि उहे बीह कोन सघिया। न इशू ईअं कोन्हे, उन ते ॻाल्हायूं था। हा, इशू इहो आहे त भई टीटी जेका आहे उनखे एब्रोगेट थी सघे थी, नथी थी सघे। टीटी एब्रोगेट नथी थी सघे। मोदी साहब बि जेका आहे पंहिंजे एक्सपर्ट जी कमेटी ऐं माण्हुनि जेके विहारिया उन्हनि बि उन्हनि खे इहा सलाह ॾिनी त साईं टीटी जेका आहे असां एब्रोगेट नथा करे सघूं। तंहिंजे करे हुन हाणे छा फ़ैसिलो कयो? हुन फ़ैसिलो कयो त भई तकड़ा कमु कयो त जीअं पाणी पाकिस्तान जो जेको आहे घटिजे। ठीकु आहे। ऐं ॿियो जेको नेगोशिएशन थींदियूं आहिनि इंडिया ऐं पाकिस्तान जा जेके इंडस वाटर कमीशन पाण में मिलंदा आहिनि, इहे फ़िलहालु बंदि कयो। हुन बि जेका आहे टीटी एब्रोगेट जो फ़ैसिलो मोदी साहब कोन कयो आहे। हुन जेके आहिनि ॿ फ़ैसिला कया आहिनि जेके मां ॿुधायां त, तंहिंजे करे टीटी एब्रोगेट नथी थी सघे। उन में तरमीम थी सघे थी, उहो बि तरमीम। चलो हाणे जेका हिंदुस्तान जा हीअ जेके प्रोजेक्ट्स जेके वधंदा पिया वञनि, जंहिंते पाकिस्तान अॻे बि काफ़ी ख़दशनि जो इज़हार कयो आहे, ऐं हाणे जीअं तव्हां चओ था त मोदी चयो आहे त उनखे एक्सपीडाइट कयो त तकिड़ो जेको असां रोकियूं पाणी। हाणे अचो प्रोजेक्ट ते। प्रोजेक्ट का शइ कोन्हे। टोटल ॿुधायां, हिंदुस्तान खे ईस्टर्न रिवर ते पाकिस्तान खे को हक़ु कोन्हे। टोटली फुड़ी बि न छॾनि त हुनजो अख़्तियार आहे। वेस्टर्न रिवर जेका असांजा इंडस झील में चेनाब, इन ते इंडिया जा राइट्स आहिनि। पहिरियों राइट छा आहे? पीअण जो पाणी। पीअण जो पाणी केतिरो खणंदा? जम्मू ऐं कश्मीर में केतिरा माण्हू था रहनि पीअण पाणी, केरु बि रोके नथो सघे। नंबर 2, नेविगेशन। जेकॾहिं को जहाज़ ॿाहिरि हलाइणा आहिनि उन लाइ को पाणी, पर उन में नॉन कंज़म्पटिव आहे, माना पाणी खपाइबो कोन। पाणी खे भली इस्तेमालु कयो नेविगेशन जे लाइ। ठीकु आहे। टियों आहे त 14 लख एकड़ जेका आहे एराज़ी आबाद करे सघनि था, उन में पाणी जी लिमिट कोन्हे। अचा त हाणे 14 लख एकड़ ते इंडिया जॾहिं ट्रीटी थी हुई तॾहिं 6,40,000 एकड़ आबादी कंदो। ठीकु आहे। हाणे 2013-2014 में हुननि जेको आहे रुगो 1,40,000 वधाई आहे, माना 6,40,000 जे बजाए 7,80,000 जेका आहे आबादी वधाई आहे। हेतिरनि 56 साल ट्रीटी खे थिया आहिनि, अञा 14 लख वारी जेका लिमिट आहे पाणी इस्तेमालु करण वारी, त 14 लख एकड़ आबाद करे सघंदा, कोन करे सघिया। अचो वरी इन ते त चोथों जेको प्रॉब्लम आहे हाइड्रो पावर डैम या स्टोरेज डैम, उन जो बि जेको टोटल पोटेंशियल छा आहे? टोटल पोटेंशियल कुल जेको हाइड्रो पावर डैम जो असां वटि जेको आहे 146 मिलियन एकड़ फीट पाणी आहिनि दरियानि जो, हुननि जो पोटेंशियल आहे 3.6 मिलियन एकड़ फीट। वरी ॿुध कीअं? इंडस ते 0.4 मिलियन एकड़ फीट, 0.4 माना 1 मिलियन एकड़ फीट जा डैम ठाहे सघनि था। अचो उन खां झेलम ते 1.5 जो लिखियल आहे ट्रीटी में। टीटी में लिखियल आहे, टीटी मां थो ॿुधायां एक्ज़ैक्ट। चओ त मां टीटी मां फिगर खणी आयो न। टीटी में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त इंडस ते 0.4, झेलम ते सफ़ा कुझु कोन स्टोरेज करे सघंदा, पर झेलम जे मुआविन दरिया ट्रिब्यूटरी रिवर जेके झेलनि आहिनि तंहिं ते 1.5, उन खां पोइ चनाब ते 0.6,
ऐं चनाब जे माविन दरियाउनि ते 1.6 टोटल थिए थो 3.6 जॾहिं तव्हां वटि पाणी अचे थो 146 मिलियन एकड़ फीट उन मां उहो टोटल डैम जेके करे सघनि था हे जेका ॻाल्हियूं कनि था त हे डैम फलाणा हेतिरा ठाहे वियासीं फलाणे ते असां एतिराज़ु कयोसीं। अच्छा वरी इहा बि ॻाल्हि ॿुधायां TT में लिखियलु आहे त हेतिरो पाणी करे सघनि था उन लाइ उहो डैम ठाहे सघनि था तंहिंजे करे असां डैम ठाहिण ते एतिराज़ु नथा करे सघूं। असां एतिराज़ु छा ते कंदासीं त डैम जेका आहे कैपेसिटी खां वधीक न हुजे ऐं उन में वरी डिज़ाइन क्राइटेरिया ॾिनल आहे डैम जो TT में ॾिनल आहे त डैम जेको आहे अहिड़े नमूने में लेवल रखंदो अहिड़े नमूने में तव्हां स्टोरेज कंदो अहिड़े नमूने में हीअं कंदो। एक्चुअली त मोस्टली छा आहिनि इहे रन ऑफ द रिवर प्रोजेक्ट्स आहिनि हिन में स्टोरेज त आहे कान स्टोरेज जेका आहे तमामु थोरी आहे हिकु में आहे चनाब ते थोरी स्टोरेज आहे पर ॿियनि में त कंहिं में स्टोरेज आहे कोन। रन ऑफ द रिवर जो मतिलबु छा आहे त पोइ दरिया जो बिजली पैदा कंदो हेठि हली वेंदो कोन रोकबो। पर हुननि खे तव्हां चओ था स्टोरेज जो बि हक़ आहे स्टोरेज जो थोरो हक़ आहे 0.6 अलाए घणा मिलियन एकड़ फीट आहे उहो अहिड़ो को कोन्हे उहो बि रुगो चनाब ते आहे। मां ॿुधायां चनाब ते जेको आहे हुननि खे 0.6 मिलियन एकड़ फीट जो स्टोरेज जो हक़ आहे टोटल 0.6 मिलियन एकड़ फीट। हाणे असांखे 0.6 सपोज 0.6 मिलियन एकड़ फीट स्टोर बि कनि था असांखे छा कंदा। इंडिया खे इहो पोटेंशियल कोन्हे त असांजो पाणी जेको आहे रोके सघे। छो रीज़न भई रोके सघे त हेतिरो 146 मिलियन एकड़ पाणी अचे थो तो वटि जेकॾहिं 3 मिलियन एकड़ रोकियो त छा कंदो छा थींदो तव्हांखे कुझु कोन थींदो। अच्छा वरी अचो सियारे जे मुंद में दरिया अहिड़े नमूने में वहनि था जो पाणी रोके नथो सघे एतिरो पाणी थो अचे जो काॾे रोकींदो को डैम ठहियलु आहे का शइ ठहियलु आहे वरी डैम जे हुनजा पित हिकिड़ा नंढा डैम ठहियल आहिनि न कोई अहिड़ा वॾा डैम थोरी स्टोरेज वारा नमूने ठहियल आहिनि। अच्छा त माना जेको आहे सो पाणी उहो रोके नथो सघे हा रबी में जॾहिं दरिया में डाइवर्ट बि नथो करे सघे। डाइवर्ट त जेको आहे घणनि ॾींहंनि में कंदो हिकिड़े ॾींहं में डाइवर्ट त कोन कंदो न ज़ाहिर आहे जेकॾहिं हू चाहे जेकॾहिं डाइवर्ट करे सघे थो जेकॾहिं चाहे उन जे लाइ त स्कीम ठहंदी वॾो डैम ठहंदो तंहिंखां पोइ साल 2-3 साल लॻंदा पोइ तेसि ताईं असां चुप करे वेंदासीं। आख़िर तव्हां जेके आहिनि एटम बम ठाहे वेठा हो छाजे लाइ ठाहे वेठा हो भई जॾहिं तव्हांजो सर्वाइवल या जियापो ख़तरे में अचे तव्हांखे मरण जी हालत में हुजो त पोइ छा कंदासीं बम हणंदासीं ॿियो छा कंदासीं। तंहिंजे करे यकदमि जेको हुननि वटि इहा ई ॻाल्हि आहे जंहिंजे करे हुन एब्रोगेट न कई आहे TT ठीकु आहे। हुन चयो आहे त डैम जल्दी जल्दी ठाहियो उहो बि इन लाइ पंहिंजी ख़िफ़त या जेका आहे सा मिटाइण लाइ मायूसी मिटाइण लाइ त डैम ठाहे बि जेकॾहिं सपोज़ ठाहे बि विया हिकिड़ो मिसाल त 3.5 मिलियन एकड़ फीट रोकींदा उन में असांखे छा थींदो। सो मतिलबु जेको आहे हिन साइड ते त हा इन लिहाज़ खां त भई जेका पॉलिटिकल लिहाज़ खां या जेके आहिनि से स्टेटमेंट जे लिहाज़ खां वॾी ॻाल्हि आहे त असां जेको आहे सो डैम जेके आहिनि से असां जेको आहे इंडिया न पर पहिरें जेको इहो छो त उन ते कंसीडर कयो पियो वञे त TT खे जेको आहे एब्रोगेट कयो वञे जंहिंजे करे तव्हांखे ख़बर आहे। हाणे हिकिड़ो ॿियो पासो तव्हां हुनखे फॉलो करे रहिया हूंदा पाकिस्तानी वफ़द वर्ल्ड बैंक वियल आहे वॉशिंगटन में उन जी छा तफ़सील आहिनि तव्हां कुझु मूंखे तफ़सील त उनजी ख़बर कोन्हे पर उहे इन लाइ विया हूंदा त भई इंडिया जो जेको प्राइम मिनिस्टर साहिबु आहे सो इन TT खे एब्रोगेट करण जी ॻाल्हियूं या पाणी रिड्यूस करण जी ॻाल्हियूं थो करे हिकिड़ो मिसाल त उन में चवंदा त भई तूं गारंटर आहे असां तव्हांजी इंफॉर्मेशन ते हुजे त TT एब्रोगेट त क्लास ई कोन्हे एब्रोगेट नथी थी सघे यूनिलेटरली यानी हिकु यकतरफ़ो TT एब्रोगेट नथो करे सघे ठीकु आहे न जेसि ताईं की ॿी पार्टी धुर बि राज़ी थिए त वर्ल्ड बैंक अल्टीमेटली छा आहे वर्ल्ड बैंक पाण त का शइ कोन्हे न भई वर्ल्ड बैंक मेन जेके आहिनि शेयर कंहिंजा आहिनि वर्ल्ड बैंक में अमेरिका जा आहिनि पर हू तव्हांजी ॻाल्हि सही आहे त एब्रोगेट कंदो त पाणी रोकींदो कीअं उहो ई त फ़िलहालु छा कंदो पाणी खे रोकींदो त ज़ाहिर आहे पाण खे ॿोड़ींदो त न उहो ई छाकाणि त हुन वटि कैपेसिटी न आहे न त डाइवर्ट करण जी कैपेसिटी अथसि न स्टोरेज करण जी कैपेसिटी। बिल्कुलु फ़िलहालु करे सघे थो डेवलप डाइवर्ट करण लाइ पर उन में साल लॻंदा न पोइ साल लॻंदा या 6 महीना लॻंदा मतिलबु जेको हीअं जेको सम्झूं था त कोई यकदमि जेको बटण ऑन कंदो आहे या जेको आहे पंहिंजो जीअं बराज जा जेको आहे गेट हेठि कबा आहिनि त बंदि थी वेंदो ईअं अहिड़े क़िस्म जी का बि क़िस्म जी सिचुएशन कुझु बि कोन्हे कुझु नथो करे सघे त इहो मिड़ई जेको आहे मतिलबु लॻे ईअं थो त मोदी जेको आहे जहिड़े सां सुबुह खां वठी इहो हले पियो त असां सर्जिकल स्ट्राइक करे छॾी आहे त हर को सुवाल थो करे त बाबा इहा सर्जिकल स्ट्राइक कीअं थी ऐं तोखे कहिड़ी इंफॉर्मेशन हुई तुंहिंजा जहाज़ आया तुंहिंजा माण्हू आया कहिड़नि इलाइक़नि में आया कहिड़ी तंज़ीम जे हेडक्वाटर ते हमिलो कई घणा माण्हू मारियई खणी वञे छा थियो कुझु ई कोन्हे को सर्जिकल स्ट्राइक वरी जीअं इहा स्टेटमेंट त इंडस बेसिन TT ख़तमु इहा त सर्जिकल स्टेटमेंट कोन्हे। अच्छा वरी इहो त पाकिस्तान जो पाणी बंदि कंदासीं TT ख़तमु थी पाणी बंदि करण में तूं यकदमि जेको आहे पाणी बंदि करण जी पोटेंशियल ई कोन्हे थी नथो सघे कीअं बंदि कंदो।
राजपूत साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो जो कि हिन अहम मौक़े ते, छाकाणि त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो मसइलो जेको आहे उहो काफ़ी फोकस में आहे ऐं उनमें जिते सर्जिकल स्ट्राइक ऐं ॿियूं ॻाल्हियूं हुयूं उते पाणी वारो मसइलो बि काफ़ी ॾींहंनि खां वठी हलियो पिए। जीअं तव्हां चयो त मोदी उन ते एक्सपर्ट बि घुराया ऐं पाकिस्तान उनखे सीरियसली वठंदे पाकिस्तान जो वफ़द बि उते वियो। पर तव्हांजी ॻाल्हि सां मुंहिंजे ख़्याल में असांजे नाज़रीन खे इहा ख़बर पई त हीउ को अहिड़ो मसइलो न आहे त हिकिड़े वक़्त में फौरी तौर ते हिंदुस्तान पाकिस्तान जो पाणी बंदि करे सघे। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी जेको प्रोग्राम यकीनी तौर ते पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे लाइन ऑफ कंट्रोल ते जेका सूरत हाल आहे उहा काफ़ी संजीदा आहे। पर पाणी जे हवाले सां जेका राजपूत साहब असांखे ॿुधायो पए त फौरी तौर ते पाणी बंदि करण जी जेका कैपेसिटी आहे, जेका अहलियत आहे, उहा हिंदुस्तान वटि न आहे, छाकाणि त उते न त उन वटि एतिरा डैम्स आहिनि, न आहे वरी उन पाणी खे डाइवर्ट करण जी उनखे का कैपेसिटी आहे, को प्रोजेक्ट आहे। तंहिंजे करे जेकॾहिं पाणी रोकींदा त पाण खे ॿोड़ींदा ऐं उन सां गॾोगॾु जेका ट्रीटी आहे, ट्रीटी जे कौल ट्रीटी जे त इहो हिंदुस्तान खे इख़्तियार ई न आहे। जेकॾहिं हिंदुस्तान इहो करे थो त बैन अल-अक़वामी क़ानूननि जी भञकिड़ी सम्झो वेंदो। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच खे इजाज़त सदाईं गॾु।